जैसे साहब तैसे नेह निभाए बो जाने पो अल्लाह के रहूं तो कैसा भला या अल्लाह जल जलालहू ओ मुझा करीम रब अज 14 ज़ुल्क़अदा बाबा हाजी साईं बाबा हाजी अल्लाह वधायो भंड साईं जे घर एडवोकेट फैज़ मोहम्मद साईं शेर मोहम्मद खैर मोहम्मद साईं तारिक साईं जे घर महबूब जी लख सलवात पढ़ी थसे अजो को बाबा हाजी साईं जो खैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा आमीन। रब मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके बाबा हाजी अल्लाह वधायो भंड साईं के साईं जे सभिनी पुटन के न्याणियुनि के बचड़नि के क़यामत ताईं आबाद फरमा आमीन। अल्लाह इन्हनि ते जेके भी मुश्किलातूं बीमारियूं वे क़यामत ताईं दूर फरमा आमीन। बाबा साईं जे रोज़ी रिज़्क़ में इज़्ज़त में बरकतूं अता फरमा आमीन। उस्ताद शेर मोहम्मद साईं के मौला खैर सां पुट जी औलाद दे साईं जे बचड़नि के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा आमीन। ओ मौला हे घर ऐं घर वारा तुंहिंजे सामान हिननि जो क़यामत ताईं सॼण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि के निस्तो नाबूद फरमा आमीन। ओ मौला साईं सजाद अली सियाल साईं के रोजगारी नौकरी अतो फरमा आमीन। अल्लाह यार फुल पोटो साईं जा गुलजार अली फुल पोटो साईं जा बेड़ा पार फरमा आमीन। साईं बाबा मोहम्मद सजन पणियो साईं के साईं जे बचड़नि के क़यामत ताईं आबाद फरमा आमीन। साईं महमूद अली साईं के गुलाम शबीर साईं के जुमले जेके भी दुआ में वेठा सभिनी के सभिनी जे बचड़नि के आबाद फरमा आमीन। अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा आमीन। जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा आमीन। जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा आमीन। रब महबूब जी सारी उम्मत के फिरके वारित खां बचा आमीन। ओ मुझा अल्लाह ईरान जी क़यामत ताईं ज़ाहिरी ऐं ग़ैब मों मदद फरमा आमीन। ईरान के क़यामत ताईं हर मोड़ ते फतेह अता फरमा आमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी।